सिंधी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली, सिंधी अबाणी बोली। परम पूजनीय अर्चनीय वंदनीय असां साधु समाज साईं हंसराम जी, साईं मोहनलाल जी, दादी मीरा, अनेक अनेक स्थानन तां पधारियल असां संत महात्माओं, भागन वारा सिंधी भावर ऐं भेनरूं, ॾाढी खुशीअ जी ॻाल्हि आहे कि सिंधियत जो प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं हमेशा पंहिंजी संस्कृतिअ खे कायम रखण लाइ जे हमेशा सभई भावर मिली करे असां सहयोग कंदा रहंदासीं त शायद जिया कि माया भेण चयो कॾहिं बि असांजी संस्कृति समाप्त कोन थींदी, उहा संस्कृति हमेशा कायम रहंदी। अज जे अखबार में पढ़ियो ता ॿुधंदा, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। अज जे अखबार में ही तव त उन मां सिंधी वर्ड गायब कयो वियो आहे। सुभाणे केर बेड़ो कोन जागंदो जेको उन जे पोयां सिंधी दस्खत करे को मथे मोकिलिन, भाई छो ईअं कयो वियो आहे। प्यारा भावरो, ॾाढो सुठो प्रोग्राम कयो अथव। अॼु सिंधी किताब शायद ही मां समझा तो एडी भरी सभा में जेके बुजुर्ग हूंदा उहे ॼाणंदा हूंदा, बाक़ी नौजवान पीढ़ी तो बिल्कुल ही कोन ॼाणंदी हूंदी। पोइ जॾहिं असांजो सिंधी इतिहास जेको असांजे संतन महात्माउनि सां उपदेशन सां भरियो पियो आहे, उहे अॼु जे इतिहास में कोन्हनि के उन्हनि खे उथारण लाइ ज़रूरी आहे कि पंहिंजे परिवार में सिंधियत जो प्रचार कयो, पंहिंजे समाज में कयो ऐं अॻिते वञी करे उन जो प्रचार कंदव त अवश्य तव्हां भाउर अॻिते वधंदव। बोलो अमरलाल की जय। अगर असां खे सिंधी भाषा वधाइणी आहे त हिननि सभिनि आयोजन खां गॾु असां खे हिकिड़ी ॻाल्हि ॿी करणी आहे। असां सभिनि खे सिंधी ईंदी आहे या कोन ईंदी आहे? हा या न? ईंदी आहे। अगर न ईंदी आहे त असांजे ॿारनि खे न ईंदी आहे। असां अहिड़े प्रोग्रामनि में ॿारनि खे वठी अचूं, ॿारनि खे अॻियां कयूं, ॿारनि खे ॿुधायूं त असांजी सिंधी भाषा कहिड़ी आहे, असां छा छॾे आया आहियूं, छा विञाए आया आहियूं, छा असांखे प्राप्त करणो आहे। असांजो पहिरियों फर्ज़ आहे असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी भाषा सेखारियूं। अञा 4 ॾींहं पहिरीं जी ॻाल्हि आहे, हिकु माता मूं वटि आई, पंहिंजे ॿार खे वठी करे चवण लॻी, साईं ही सिंधी नथी ॻाल्हाए, ही जेकी मुंहिंजी किकी आहे सिंधी नथी ॻाल्हाए। त मां हुनखे हिकिड़ी ॻाल्हि चई, अम्मा हिन खां सिंधी ॻाल्हाईंदा कयो। चई, साईं छा कयां, मुंहिंजी त हिंदी ॻाल्हाइण जी आदत पइजी वई आहे। अरे तोखे हिंदी ॻाल्हाइण जी आदत आहे त तुंहिंजा ॿार सिंधी ॻाल्हाए सघंदा? मां हिकिड़ी ॻाल्हि हितां पक थो चवां, 40 ॾींहं न, रुगो 40 ॾींहं असां पंहिंजे ॿारनि खां सिंधी ॻाल्हायूं। सिंधी जे अलावा न को हुनजी ॻाल्हि ॿुधूं, न को हुननि खे जवाबु ॾियूं। मां पक थो चवां तव्हांजा ॿार 40 ॾींहंनि में सिंधी सिखी वेंदा। पर हिन ॻाल्हि जी पक तव्हांखे करणी आहे। संत तव्हांजे घर कोन ईंदा, रुगो संत हिते वेही तव्हांखे ॿुधाए सघनि था, सम्झाए सघनि था। अगरि तव्हांखे लॻे संत सेखारींदा त प्रेम प्रकाश आश्रम खुलियो वियो अथव, 40 ॾींहंनि में मां हुननि खे सिंधी सेखारे छॾींदुमि। पक थो चवां, सतगुरु टेऊंराम महाराज जी कृपा थींदी, सभु भली थींदी, पर असांखे पुरुषार्थ करणो पवंदो आहे। त असां हिते उपस्थित आहियूं, तव्हां सभिनी खे करोड़ 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 वाधायूं। बोल सतगुरुदेव भगवान की जय। जय सदाराम। मां मदन जुमानी बतौर कलाकार अॼु न पर साईं युसुफ़ लाल जी तरफ़ां, शदाई दरबार जी तरफ़ां हुननि जो न्यापो खणी करे, हुननि जो संदेश खणी करे
तव्हांजे अॻियां हिते आयो आहियां। सभ खां पहिरीं मां साईं सदाराम पंजवाणी प्यारल खे दिलि सां मुबारकूं ॾियण थो चाहियां। ज़िंदगी में मूं सिंधी ॿोली बचाइण जे लाइ अॼु ॾींहं ताईं जेके बि प्रोग्राम ॾिठा आहिनि, जिन बि प्रोग्राम में मूं शिरकत कई आहे, मूंखे इहो चवंदे फ़ख़ुरु थी रहियो आहे त हीउ प्रोग्राम अॼु जेको असांजे पंजवाणी साहिब थियो आहे सो न सिर्फ़ु निरालो आहे, न सिर्फ़ु कामयाबु आहे, न सिर्फ़ु असरदार आहे, पर हिकु नई कोशिश आहे। ऐं हमेशह दुनिया में नयो कुझु कमु करण में तकलीफ़ थींदी आहे, पर नओं कमु हूंदे बि प्यारल साहिब जंहिं कामयाबी सां अॼु सभिनी संतनि जे विच में, सभिनी महात्माउनि जे विच में तव्हांखे घुराए करे सिंधी ॿोली खे बचाइण जो ही पहिरियों क़दम खणो आहे, तंहिंजे लाइ महिरबानी करे हिकु ज़ोरदार ताड़ियूं। साड़ी सर साड़ी ही सिंधियुनि जूं ताड़ियूं कोन्हनि, सिंधियुनि जूं ताड़ियूं उहे थियणु खपनि जेके पार्लियामेंट ताईं ॿुधणु अचनि, जेके ॿुधण खां पोइ अॼु असांजी सरकार दुलण लॻे। हिकिड़ी सिंधी ताड़ी मां तव्हांजो वधीक वक़्तु न वठी करे एतिरो ज़रूरु चवंदुसि, तव्हांखे ख़बर आहे त सिंधी अखर जी माना छा आहे। सिंधी असां सिंधीअ में स सां शुरू कंदा आहियूं। स माना सियाणो, न माना निमाणो, द माना धुरांदेश, य माना यशवी। जो असां में मालिक बेशुमार गुण ॾिना आहिनि ऐं उनजो वॾे वॾो सबूत इहो आहे त विरहाङे खां पोइ हिननि 60 सालनि में जेका सिंधियुनि न सिर्फ़ु भारत में पर सॼे दुनिया में वञी करे तरक़ी कई आहे, सा बेमिसाल आहे। तव्हांखे तारीख़ में अहिड़ो मिसाल किथे बि न मिलंदो। मां तव्हांजी तारीफ़ करे रहियो इन ॻाल्हि ते हिकिड़ी तारीफ़। दोस्तो, ॿोली ऐं इंसान जो पाण में साह ऐं जिस्म जो वास्तो आहे। साह न हूंदो त जिस्म तव्हां घणा ॾींहं संभालींदा। नंढड़ी बीमारी लाइ असां डॉक्टर लाइ भॼूं था, डॉक्टरनि खां वञी पैसा ॾेई करे उनजो इलाज करणु चाहियूं था। तव्हांखे छा पंहिंजे घर में हीअ बीमारी न विचंदड़ बीमारी नज़र नथी अचे? घर सिंधियुनि जो, तव्हां सिंधी, तव्हांजा घर वारा सिंधी, पर तव्हांजे घर में ॿोली हिंदी ऐं अंग्रेजी या गुजराती या मराठी, तामिल या तेलुगु, छा इहा फ़ख़्र जी ॻाल्हि आहे? छा सिंधी हुअण खां पोइ, एॾा सियाणा हुअण खां पोइ, एॾा सम्झू हुअण खां पोइ, एॾा दूरांदेश हुअण खां पोइ तव्हां इहो बर्दाश्त करे सघो था? तव्हांखे नथो लॻे त तव्हां माउ जी गोद छॾे करे मासीअ जे गोद में वञी वेठा आहियो? मासी तव्हांखे घणा ॾींहं संभालींदी? मोटी अचो पंहिंजे माउ जे गोद में, पंहिंजे माउ जो कर्ज़ चुकायो, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे ॿारनि सां तव्हांखे सिंधियत जो वास्तो अथव, तव्हांखे तव्हांजे जनम भूमिअ सिंध जो वास्तो अथव, तव्हांखे तव्हांजे अमर जो वास्तो अथव। उन्हनि सां सिंधी ॻाल्हायो। जेसि ताईं सिंधी तव्हां उन सां न ॻाल्हाईंदा, तव्हांजा ॿार सिंधी ॿुधंदा ई कोन, ॿुधंदा ई कोन, त हुनजे कननि में सिंधी वेंदे ई कोन, त कंप्यूटर जा हुननि में सिंधी फीड कीअं थींदी? जॾहिं उहो सिंधी फीड ई न थींदी त तव्हां कहिड़ा बि बटण दॿाईंदा त तव्हांखे उहा सिंधी मिलंदी किथां? तव्हां सियाणा आहियो, तव्हांखे मां ज्ञान जूं ॻाल्हियूं न ॿुधाइणु चाहींदुसि। संतनि जो असां आभारी आहियूं, संत असां सां आहिनि, हुनजी आसीसूं आहिनि, हू असांखे रहनुमाई ॾेखारे सघनि था। ऐं संतनि जे विश्वास सां, संत जे आशीर्वाद सां मूंखे यकीन आहे त असांजे सिंधी ॿोलीअ खे को लोॾो कोन्हे। सिंधी ॿोली त छा, अॼु घणियूं ॿोलियूं बर्बाद थी रहियूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि असां सिंधी जेके बिल्कुलु लूण में मिसल लाइ, असां लूण मिसल बि कोन आहियूं अटे में। असांजी आदमशुमारी 130 करोड़नि में 50 लख बि कोन्हे। 130 करोड़नि जे साम्हूं 50 लख माना पॉइंट आहियूं। तंहिं हूंदे बि असांजी ॿोली ज़िंदा आहे। मां सिंधी ॿोली ॻाल्हाए रहियो आहियां, तव्हां ॿुधी रहिया आहियो, सम्झी रहिया आहियो, त असांखे यकीन आहे, असांखे विश्वास थियणु खपे
असां पंहिंजो पाण खे संभालियूं त घणो कुझु करे सघूं था। इन करे वेंदे वेंदे सिर्फ़ शाह जे हिकु हिन सां मां पंहिंजो समाप्त कंदुसि। रोज़ा ऐं निमाज़ूं इहो पिणु चङो कमु, रोज़ा ऐं निमाज़ूं इहो पिणु चङो कमु, उहो कयो ॿियो फॉर्म जंहिंसां पसिजे पीढ़ीअ खे भॻवान खे ॾिसणो अथव त पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। तव्हां कहिड़ी बि ॿोली ॻाल्हायो, किथे बि वञो, इहो न विसारियो माण्हू तव्हांखे सिंधी ई सॾींदा। ॿियो कोई नालो आहे जो तव्हां पाण खे सॾाईंदा? सिंधी सॾाए करे जेकर तव्हांखे सिंधी न ईंदी त अदा कहिड़ा सिंधी हूंदा तव्हां। थैंक यू। मातृभाषा जी महिमा अॼुकल्ह सभिनी घरनि में हिकु मुंझारो इहो आहे त ॿारनि जी दाख़िला सिंधी माध्यम में या अंग्रेज़ी माध्यम में वठिजे। हिकु सुवाल आहे त समाज में ऐं घर में वातावरण सिंधी हुजे त उनखे अंग्रेज़ी माध्यम में पढ़णु केतिरो ठीकु रहंदो। ॿिए पासे अॼुकल्ह जे कॉम्पिटिशन जे ज़माने में अॻिते वधणो हुजे त अंग्रेज़ी माध्यम ई पढ़णु घुर्जे। इहा हिकु हवा आहे। ॿार होशियार ऐं स्मार्ट थियनि था। इहो हिकु खोटो भरम आहे। अंग्रेज़ी भाषा जो विरोध न आहे, पर सॼी पढ़ाई अंग्रेज़ी माध्यम में करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां ख़ातिरीअ सां चवां थो त सर्वोत्तम पढ़ाई त मातृभाषा में ई थी सघे थी। इहा ॻाल्हि तमामु सची आहे। अंग्रेज़ी भाषा घर में या वेकेशन में तैयार कराए सघिजे थी। मातृभाषा में पढ़ाइण सां उनजो बालकपणो क़ाइमु रहे थो, न त अंग्रेज़ी माध्यम जे करे वधीक बोझ ऐं ट्यूशन ऐं रट गोखण पट्टीअ में ॿार फासी थो वञे ऐं उनजो बालकपणो छिंजी थो वञे। पंहिंजनि वीचारनि खे पेश करणु, अर्थ ग्रहण करण लाइ सर्वोत्तम भाषा मातृभाषा। मातृभाषा शब्द जी रचना ॾिसूं, मातृ प्लस भाषा यानी माता द्वारा प्राप्त थियल भाषा, जंहिंसां वर्से जी सुञाणप मिले थी। सॼे जीवन दरमियान मातृभाषा जी महिमा आहे। उन जो उपयोग सां आनंद ऐं संतोष मिले थो। तर्क कल्पना मातृभाषा में ई सुठे नमूने थी सघे थो। कलम जी ताक़त तलवार खां तिखी आहे। मातृभाषा असांजी माता आहे, अंग्रेज़ी भाषा असांजी मासी आहे। पंहिंजे माता जो अनादर थियणु न घुर्जे। घणा माण्हू पंहिंजे ॿारनि खे मातृभाषा नथी अचे ईअं चवंदे गर्व अनुभव कनि था। इहो केतिरो ठीकु आहे? दुनिया सां कदम मिलाइण लाइ अंग्रेज़ी भाषा जी ज़रूरत आहे त छा उहा मातृभाषा जी जॻह भरे सघंदी? फादर वालेस जे अखरनि में भाषा भल वञे त वञे, पर उन सां गॾु संस्कृति पिणु वञे, उन जो दुख आहे। भाषा सम्झ खे घड़े थी, समाज भाषा खे घड़े थो। भाषा सां संस्कृति ॼाणे सघिजे थी, ख़ासि वीचार ॼाणे सघजनि था। ऊनो वञिजे त ॼाण पवे थी त केतिरी समृद्ध भाषा आहे। जेका सहूलियत ख़्यालनि जी ॾेवट जी आहे उहा मातृभाषा में अनुभव करे सघिजे थी। वर्से खे क़ाइमु रखण लाइ मातृभाषा ज़रूरी आहे। मानव घड़तण में मातृभाषा अहम आहे। 21 फरवरी अंतर्राष्ट्रीय मातृभाषा ॾींहुं करे मल्हाइजे थो। असांजी सिंधी भाषा सिंधी सभिनी भाषाउनि खां समृद्ध भाषा आहे जो उन में 52 अल्फाबेट अखर आहिनि। त उजड़ियल चमन में ईंदी ईंदी बहार हासिद, जेसी बि रहंदो हिकिड़ो को बाग़बान ज़िंद, ज़िंद सां क़ौम ई रहंदी, जंहिंजी ज़बान ज़िंदा, पंहिंजी जे क़ौम ज़िंद त सारो जहान ज़िंदा। साईं हंसराम साहब। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि। संत मिले सत्संग मिले, मंगता और मेहमान, तुलसी भाग्य उदय की 4 निशानी जान। परमादरणीय सत्कार योग मंच विराजित पूज बेग भगवान संत महापुरुष, मुझे सामू वेठल पूज पंचायतुनि जा सभी पदाधिकारी, अहमदाबाद नगरवासी, माताओं, भावर भेनरों, मुझा नंढा नंढा बाल गोपाल, तमाम खुशी जी ॻाल्हि आहे जो प्यारो प्यारन जंहिं सिंधीअ जे लाइ हुब ॾेखारी आहे त सचपच उनखे साधुवाद आहे। उन्हनि खीरूं लहणियूं जो समाज खे हिकु ॿोलीअ जे जिंदह रखण जे लाइ
हू संघर्ष करे रहिया आहिनि। मूंखां पूर्व वक्ताउनि सभु कुझु चई छॾियो तव्हांखे, शायदि कुझु बचियो न आहे मुंहिंजे लाइ चवण लाइ। पर मुंहिंजे लाइ अफ़सोस ज़रूर हिकिड़ो बचियो आहे, मां उहो ज़ाहिर करे वेंदुमि। तमामु सभु तव्हां घणा ख़ुशि थी वियो, जेके बि वक्ता जिन बि तव्हांखे ॾाढियूं शाबाशियूं ऐं धन्यवाद ॾिना कि ॿोली बचाइण लाइ तव्हां अॼु खां पोइ 364 ॾींहं वरी मुक्त आहियो, वरी 365वें ॾींहं ते गॾु थिजो त वरी सिंधीअ जे लाइ चर्चा कंदासीं। इहा ई तव्हांखे छूट ॾिनी वई। छा मुंहिंजे प्यारल हिकिड़े जो ई बोझ आहे? समाज जे सभिनी वक्ताउनि तव्हांखे ॾाढियूं शाबाशियूं ॾिनियूं, पर मां नथो चई सघां कि शाबाशीअ जा पात्र बणिजूं। पहिरियों छेण जो खीर कहिड़े पात्र में हूंदो आहे? स्वर्ण पात्र में हूंदो आहे, न त अज़ायो वेंदो आहे। अरे सिंधी ॿोली पहिरियों सिंधी त बणिजो, तॾहिं त सिंधी चवाराईंदो। सिंधी आहे छा? सिंधी आहे केरु? सिंधी भाषा ॻाल्हाइण वारो सिंधी आहे? मूंखां पूर्व वक्ता पहिरियों नंबर दादी ब्रह्मा कुमारी वारनि जेके मंच संभालनि था, उन्हनि चयो दादी सिंधी कोन्हे पर सिंधी ॻाल्हायूं। त छा उहे सिंधी थी विया? मां देश विदेश जो रटन करे रहियो आहियां। मूं वटि भीलवाड़े में हिकिड़ो मुंहिंजो शेवादारी आहे जेको कर्मचारी पद ते आहे, ड्राइवर आहे राजपूत। तव्हां उनखे सिंधीअ में गारियूं ॾियो त तव्हांखे ॿुधाईंदो तव्हां छा वेठा चओ, ऐं तव्हांखे सिंधीअ में वरंदी ॾींदो। हींअर नासिक मां थी पियो थो अचां हिकिड़े शादीअ तां, हुनजे घर में नेपाली नौकर आहे कुक, तव्हांखे सिंधीअ में सभु पुछंदो, सिंधीअ में ॾींदो। छा उहो सिंधी थी वियो? ॾाढे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त शायदि अॼु असां सिंधी बचाइण लाइ हिते गॾु थिया आहियूं त असांखे अहसास त थियो आहे कि सिंधी भाषा असांजी वञे थी। अरे दुख जी दवा केसि ताईं कंदो? जेसि ताईं दर्द हूंदो तेसि ताईं आहे। हिकिड़ो ॾींहुं मलम पटी कराए छॾे ॾींदो। पर प्यारोल तव्हांखे अॼु हिकिड़ो ॾींहुं इंजेक्शन अहिड़ी ॾिए थो, शायदि 364 ॾींहं बाक़ी असर करेव चाहे न करेव, पर हू पंहिंजो फर्ज करे थो। पर मूंखे त इहो बि सम्झ में न आयो त अॼोको ॾींहुं मातृभाषा जे लाइ कीअं चुनियो वियो। जंहिं देश में असां रहूं था, भारत भूमि में, उहा भारत भूमि देव भूमि आहे। अनेक दफ़ा तव्हां ॿुधो हूंदो भारत विश्व गुरु आहे। विश्व गुरु हो वरी विश्व गुरु ठहंदो, इहो चवंदा आहिनि। अनेक मंच ते वक्ताउनि खे ॿुधंदो आहियां त हिन वक़्तु शायदि असां पंहिंजी भारत जी थोरी पदवी घटि कई आहे। जो विश्व गुरु हो या विश्व गुरु बनेगा मंच ते ईअं ॿुधंदा आहियूं। अरे गुरु त सदाई गुरु रहंदो। अॼु उन गुरुअ खे कहिड़ी ज़रूरत पई जो UN जो आदेश ॿुधी 21 फरवरी ही ॾींहुं मनायो वियो। पोइ त सुभाणे खां तव्हां नवरात्रा न मनाइजो, अमेरिका जो मदर्स डे मनाइजो, फॉरेन जो फादर्स डे मनाइजो। हींअर वैलेंटाइन डे वियो, प्यार जो ॾींहुं, उहो मनाइजो। अरे मां चवां तो ही अॼोको ॾींहुं जड़ रखो ऐं उन जड़ खे पानी ॾींदा रहो। भले इहा सुठी ॻाल्हि आहे कि UN असांजा कन त खड़ा कया कि विश्व जी ॿोलियूं खणी थींदियूं, त उन जे आदेश ते अॼु गॾु थियण जी इहा हिमत सहस कयो आहे असां। पर तव्हां का महिरबानी कोन कई आहे हिते अची करे प्यारल जे मथां या असांजे मथां। मूंखे त अफ़सोस थो अचे, हेॾो वॾो पेंडाल बि आहे, कुर्सियूं सहण चालू थी वयूं आहिनि। पर उन खां वधीक अफ़सोस मूंखे इहो आहे कि जेके असांजा मुख्य महिमान अञा हिते वेठा आहिनि ऐं मुख्य वक्ता जेके हिते वेठा आहिनि,
त असांजा मुख्य मेहमान ख़ासि मायाबेन कोडवाणी वही हली जो मूंखे उन खे चवणो हो जे सिंधी ॿोली बचाइण में जेको कमु उहा शिरकत करे सघे थी, सरकार खां घुर करे सघे थी, असांजे समाज जे पारां उते मोकिलियल आहे जेको कमु सरकार हलाए सघे थी, उहो सरकार सदाई सबको समाज जिंदा रखे सघे थी। जेके भी असांजा अज जी जरूरत समाज के जिंदा रखण जे लाइ ॿोली जी आहे मञूं था, पर ॿोलीअ के जेसिताईं सरकार का पंहिंजा अधिकार न वठंदो तेसिताईं तव्हां उन खे न बचाए सघंदो। गुजरात जे अंदर के शहर अहिड़ा आहिनि जिते सिंधियुनि जो तमामु घणो वजूद आहे, बड़ौदा आहे, अहमदाबाद आहे, गांधीधाम आहे। मां पुछां थो जेके विद्यालय उते हलन पिया उहे बराबरि हलन पिया था? छा ये जिम्मेदारी खाली समाज जी आहे, सरकार जी कोन्हे का? छा जरूरी आहे असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी स्कूलनि में पढ़ायूं? एक्स्ट्रा सब्जेक्ट वठी करे ॿार किथे भी पढ़नि था, अहिड़ो असांजे राजस्थान में नियम आहे। जंहिं विद्यालय में 10 ॿार आहिनि उते सरकार के हिकु टीचर ॾियणो आहे, हिकु क्लास ख़ासि सिंधी हलारायो त पाण खां पाण ई सिंधी ॿोली हलंदी। जंहिं कम में सरकार जो सहयोग ऐं सरकार जो कानून ऐं सरकार जो नियम पाबंद थींदो असांखे उहो करणो पवंदो। हितां जा जेके मोहतबीर हुजनि गुजरात गवर्नमेंट सां राजस्थान जो तर्जुमो ॾेई करे कि जंहिं स्कूल में 10 ॿार आहिनि उते हिकिड़ो सिंधी टीचर हुजणु खपे ऐं हिकिड़ो क्लास उते सिंधीअ जो ज़रूर हुजणु खपे ऐं उनखे जीअं संस्कृत एडिशनल भाषा आहे गुजराती में जंहिं स्टेट में रहे थो गुजराती, मराठी, तेलुगु एडिशनल भाषा सब्जेक्ट ॾेई करे उन्हनि जा नंबर जोड़िया था वञनि। अहिड़ी तरह इन सिंधी भाषा जो हिकिड़ो पीरियड ॾेई करे उन्हनि जा नंबर उन में जुड़नि त ॿारनि खे थोरो दिलचस्पी वधे। ॿारनि जे मथां ॾोह आहे कि ॿार सिंधी घर में ॻाल्हाइनि कोन था। मूंखे ॿुधायो तव्हांजे घर में दवा जी शीशी पई आहे, भले उन में शरबत भरियो पियो हुजे, उन जे मथां ज़हर लिखियल आहे, ॿार जिद करे उहो तव्हां उनखे ॾींदो? छा कंदोसि? उहा माउ पीउ या परिवार जा ॿिया सदस्य उनखे ॾींदा? कदाचित कोन ॾींदा। मुंहिंजा नंढा नंढा ॿार चमकू झमकू नन्नू पिलू सभु घर में आहिनि, जे हिते रहनि था, इंग्लिश मीडियम में मोकिलियूं था, गॾो गॾु गुजराती सिखी अचनि था, गुजराती घर में ॻाल्हाइनि था, पर असांखे पाण ऐतराज आहे माइटनि खे उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हाइण जो। जे माता पिता उन्हनि ते सख़्तु हिदायत खणनि त बट जे मूंखे सिंधीअ में न चवंदे त मां मानी बि कोन ॾींदीमांइ, जे हीअ सिंधीअ में न चवंदे त ही न कंदमि, पोइ उहे ॿार सिंधी चवंदा या न चवंदा? मां चवां त उहे ॿार ॾोहारी न आहिनि, उहे माइट ॾोहारी न आहिनि, माइट ॾोहारी आहिनि जेके सख़्तीअ सां पेश नथा अचनि। उन्हनि माइटनि जे लाइ सम्मेलन आहे त हिते ॿार आया कोन्हनि, ही माइटनि जो दायित्व आहे संस्कार ॾियणु। माता पिता जी जिम्मेदारी आहे संस्कार ॾियणु। जे नथा ॾियनि संस्कार त उहे माइट तव्हांखे उन सिंधी संस्कृतिअ खां ओड़ो उहो शेवा कोन करे सघंदा। अलाए छो खाली भाषा जे पुठियां पिया आहियूं। स्कूल बंदि थी विया, लिखाई पढ़ाई बंदि थी वई। कंहिं भी समाज में वञो, किथे भी वञो, कंहिं देश में वञो, हितां गाड़ी निकिरे महाराष्ट्र में पहुचे, थोड़ी घणी पोशाक ॾिसण में ईंदी, उनखे चवंदासीं बाबा मराठो थो वञे। अरे उन खां तव्हां ॻाल्हाए पुछो तूं मराठो आई या गुजराती आई? छा ॾिसी करे चयोसि? उन जी पोशाक ॾिसी करे चयोसि। माताउनि खे ॾिसंदा उन्हनि जा गह उन अंदाज में ठहियल हूंदा, भाई मराठी गह आहे, ही गुजराती पोशाक आहे, गुजराती गह आहे। जे उन्हनि जो किथे भोजन हूंदो, शादी खुशी गम कहिड़े भी प्रकार जो, त उन भोजन में छा हूंदा? इहे जहिड़ा पदार्थ तव्हां खाओ था या उन्हनि जो भी पदार्थ हूंदो आहे? गुजरात में तव्हां हिते डिनर ते वञो था घणनि वटि, छा हूंदो?
गुजराती व्यंजन जरूर हुंदा। छा मूंखे ॿुधायो तव्हां वटि शादी मुरादी में ॿिया जेके भी फंक्शन कहिड़े भी नमूने जा थियनि था, तव्हां पंहिंजो भोजन रखियो आहे, तव्हां पंहिंजो व्यंजन रखियो आहे? दुनिया भर में जिते भी वञो, चाइनीज, पंजाबी भोजन, साउथ इंडियन, अरे सिंधियुनि जा अनेक ताम आहिनि अहिड़ा जेके असां ई कोन था वापरियूं त ॿिया केरु कंदो जो उन जो हेडिंग अचे। दाल पकवान आहे, दुनिया थी ढोढो खाए पर सिंधी चहिरो ढोढो सिंधीअ जो आहे। केर भी मसालो विझी करे न पचाए सघंदो। खुराक मिठाई आहे त सिंधियुनि जी आहे। अहिड़ियूं घणेई ताम आहिनि। कॾहिं उन्हनि खे रखियो त सरो में डिनर जे विच में वस्त्र भी छॾे ॾिनासीं, जैसा असांखे लगे असां अंग्रेज थी विया आहियूं पंहिंजे संस्कृति जे लाइ। कपड़ा अंग्रेजी पाइण चालू करे छॾिया। भोजन भी छॾे ॾिनोसीं। देश त असां पंहिंजे धर्म बचाइण लाइ छॾियासीं, पंहिंजो राज छॾियासीं। देश त पंहिंजे में ई आया आहियूं, भारत ई हो जॾहिं सिंधो। पंहिंजे धर्म बचाइण लाइ जॾहिं हिते आयासीं, जॾहिं असां भूषण छॾे आयासीं, पहिराव भोजन छॾे छॾियोसीं ॿाहिरि आम में। अॼु भाषा जेका बची आहे असांजे मुख में, उहा भी जेसि ताईं तव्हां वेठा आहियो अचंदड़ ईंदड़ पीढ़ीअ खे उहा भाषा भी मुख में कोन्हे। पोइ ॿुधायो मूंखे तव्हांखे केरु चवंदो सिंधी? पाण में ॿ ॼणा वियूं था ॻाल्हाइण किथे गाॾीअ में। हाँ, बाक़ी तारीफ़ कयो सिंधियुनि जो व्यवसाय ॾाढो ख़ुशि थी वेंदो। अरे सभु विञाए छॾियो तो, व्यवसाय भी गुजरातियुनि खे ॾेई छॾियो अथव। मां चवां तव्हां व्यवसाय तव्हां छा कयो आहे? मारवाड़ियुनि खे ॾेई छॾियो अथव। थोरो मिलेव तो अहिड़ी तरह जीअं बरसाति में माकोड़नि ऐं कीड़ियुनि खे पर था निकिरनि, ईअं निकिरी पिया आहियो। मां सच थो चवां, भले बुरो लॻे त लॻे तव्हांखे। तव्हां वटि अहिड़ो कहिड़ो धन आहे सिंधियुनि वटि? विरले के परसेंटेज हूंदा जेके धनवान आहिनि, उहे धनवान आहिनि त पंहिंजे महफ़िलुनि में पूरा आहिनि। समाज जे पुठियां उन्हनि जी नज़र ॾाढी घटि आहे, के विरलो आहे। इहो ज़रूर आहे कि सिंध जे अचण खां पोइ भिक्षा कोन वरिती आहे सिंधियुनि, पर एतिरो धनवान कोन्हनि जे, छोकी मां सभिनी क़ौमनि में थो वञा, हर हिकु जॻह ते थो वञा। अॼु 1947 ते अचण खां पोइ पूरे भारत वर्ष में मूंखे हिकिड़ो को स्थान ॿुधायो जंहिं सरकार जे नज़र में हुजे ही तीर्थ सिंधियुनि जो आहे, ही स्थान सिंधियुनि जो आहे। जॻह जॻह ते वञो त जैन तीर्थ, पंजाबियुनि जो गुरुद्वारो, हेॾां गुरुद्वारो। अॼु असां हेतिरा हूंदे सूंदे को अहिड़ो हिकिड़ो त मूंखे ॿुधायो कि ही सिंधी सरोवर नालो पइजी वियो तव्हांजो, जिते सभु सिंधी वेंदा हुजो, या सिंधी को अहिड़ो मंदर हुजे, या सिंधियुनि जी का अहिड़ी जॻह हुजे जो जेको तव्हांखे गर्व सां खणी केरु चए हिन हिंदुस्तान में आहे के? ठाही आहे अहिड़ी का वस्तु के सिंधियुनि? मां अलाए घणा अहिड़ा प्रोग्राम अटेंड करे चुको आहियां। हर सम्मेलन में, दुनिया जे सम्मेलन में शिकागो ताईं हलियो वियो। सिंधियुनि खे जॾहिं उतां प्रहार आई छॾणु सिखी विया, छॾे ॾींदासीं। ऐं अॼु भी सिंधियुनि थोरो जे बीठा आहिनि, वापसि प्रहार करे पियो थो। अहिड़ी तरह असांजे धर्म जे मथां जीअं हाणे सिखनि चालू कयो आहे, गुरु ग्रंथ साहिब असांजो आहे। मां अखिल भारतीय सिंधी साधु समाज जे बैनर जे तले उन्हनि सां विड़ी रहियो आहियां। ऐं बिल्कुलु हर हिकु दरबार में केर भी त ग्रंथ साहिब असां सिंधियुनि जी आहे, न कि ऐं सर्व संस्कृति जो ग्रंथ आहे। असां हाणे उन्हनि सां पीड़िजी रहिया आहियूं। त केरु सुजाग थियो आहे समाज मां? मूंखे ॿुधाए अहिड़ो समाज मां कहिड़ो प्रतिनिधि तैयार थियो आहे भारत मां या पूरे दुनिया मां? अहिड़ी कहिड़ी संस्था मुंहिंजे साम्हूं आई, अहिड़ी कहिड़ी पंचायत आई मुंहिंजे साम्हूं जो साईं मां तव्हां सां गॾु आहियां हिन जे लाइ? अरे धर्म न हूंदो त असां हूंदासीं छा? अरे धर्म हमेशा कुर्बानी घुरी आहे। अॼु मूंखे ॿुधायो केरु कुर्बानी ॾियण लाइ तैयार आहे तव्हां मां?
खाली हथ मथे करे छड़ींदासीं जेडी महिल असांखे जरूरत पई असांखे अचणो आहे त तन सां मन सां धन सां अचणो आहे मैदान में, तॾहिं असां सिंधियत बचाए सघंदासीं। वरना त सिंधियत जे मथां चाहे तरबूज तलवार ते किरे चाहे तलवार तरबूज ते किरे, कटणो सिंधियुनि खे आहे। छोकी जिथे किथे तव्हां नज़रुनि में आयो सिंधी हुननि जे। अलाए छो जॾहिं मां इंदौर में ॾाढो टाइम पहिरीं सम्मेलन थियो, उते बि मां मूंखे तव्हांजी कोन पई आहे पंचनि जूं भई मूंखे शाबाश ॾींदा आहियां, मूंखे जेको चवणो आहे उहो ई चवंदुमि, मूंखे कंहिंखे शाबाशी कोन ॾियणी आहे। ऐं उहो गुरु बेकार आहे जेको ख़ाली पगू ॿधाए। गोस्वामी तुलसीदास महाराज चयो आहे पंहिंजे वाणी में, गुरु कुंभार शिष्य घड़ा, गड़ गड़ खाटे चो खोट, भीतर हाथ सवारी ऊपर मारे चोट। अरे कुंभर जेडी महिल दिलो ठाहींदो आहे न, अंदरां पहो ठाहे करे रखंदो आहे, पर मथां हुनखे धक लॻंदा आहिनि, तॾहिं मज़बूत थींदो आहे। अॼु असां समाज अलाए छो पंहिंजे पाण में खाली खुशामत में ई पूरा आहियूं। जेके असांजा प्रतिनिधि ख़ासि तौर अॼोके वक़्त में ज़रूरत आहे त पहिरियों जे ॿोली बचाइण जी ज़रूरत सम्झो त पंहिंजा राजनीतिक क्षेत्र जा अधिकार वठो ऐं उन्हनि खे पहिरियों इहो चओ, गली मोहल्ले जी नाली न, गली मोहल्ले जो रोड न, गली मोहल्ले जा ॿिया कम न, असांजे भाषा जे लाइ उते पार्लियामेंट में ऐं विधानसभा में कारपोरेट में इहो उथार ऐं असांजे स्कूलनि खे इहो सहयोग कर त सरकार पारां असांखे जंहिं कम में सरकार हथ विझंदी ऐं कानून ठाहींदी उहो सदाई हलंदो, उहो सदाई हलंदो। जेके हिते वेठल आहिनि मोदबीर, सुभाणे परीं माया बेन सां या ॿियनि सां गॾिजी जेके बि हिते हुजनि उन्हनि जे मथां इहा हिदायत ॾियनि त असांजी घुर्जूं इहे आहिनि। बाक़ी साईं असांजे समाज लाइ ही खपे, असांखे साईं ही खपे, या असां पुरुषार्थी हुआसीं, हाणे असांखे पंहिंजो स्वार्थ थी वियो आहे पंचायतुनि में त बाबा मुंहिंजो करे पंहिंजे पाण खे पुॼाइण लाइ किथे बि सिंधी हिकु थी करे बीहनि, त मां नथो सम्झां त के सिंधी न अचनि। खाली पंहिंजो पुरुषार्थ अची वियो आहे, पंहिंजो स्वार्थ अची वियो आहे, पुरुषार्थ खे छॾे करे हाणे पंहिंजे स्वार्थ पुॼाइण जे लाइ इहो हाल असांजो थींदो थो वञे। घर में असांजा ॿार हुजनि, नंढा नंढा भले हुजनि, झमकू ननू पनू जेके बि हुजनि, उन्हनि सां महिरबानी करे जे सिंधीअ में ॻाल्हाईंदो, सिंधीअ सां थींदो त सिंधियत पाण खां पाण ई जिंदह रहंदी। पर जंहिंसां ॾींदो ई कुझु न, पंहिंजी संस्कृति भाषा ॾींदो ई न, ज़बान ॾींदो ई न, त हुननि जो ॾोह आहे या कंहिंजो ॾोह आहे बाबा? हुननि ॿारनि जो ॾोह आहे। ॾाढी शांति प्रिय मुंहिंजो प्रवचन ॿुधा त मां शायदि ॿुधां, मूंखे वधीक ख़ुशी आहे कि अहिड़ी शांति सां ॿुधो अथव त शायदि मां हथ मथे करे मां धर्म जो माण्हू आहियां त मां तव्हांखां कसम नथो खणाए सघां। जे कसम खणाईंदुमि धर्म जे आॾऊं तां संतनि जे अॻियां त तव्हांजे उहो न कयो त पक ॼाण जो तव्हांखे उहो नुक़सानु थींदो घर में। पर मां तव्हांखे धर्म जो कसम नथो खणायां, पर तव्हां अंतःकरण पंहिंजो पाण में मन में विश्वास जगाए करे ऐं अॼु खां हींअर घर वञण खां पोइ इहो पक कयो त असांखे पंहिंजे घर में ॿारनि खां त सिंधी चालू रखणी आहे। पोइ भले कहिड़े बि मीडियम में पढ़ायो, कहिड़े बि किथे बि पढ़ायो, त असांजी ॿोली जिंदह रखंदो। जे 50-60 ॼणनि तां इहो कमु कयो त 200 ॿार तयारु थींदा, 200 ॿार तयारु थींदा त असांजा 2000 ॼणा तयारु थींदा। जे 2000 तयारु थींदा त 2 लख ॼणा तयारु थींदा। बिज थोड़ो रखबो आहे मुठ में, वो छटबो आहे। वो जरूरी कोन्हे कि सभु सलाह फुटनि, वरी उन मां फल थे ढेर थींदा आहिनि, वरी उन मां बचाए रखबो आहे। त महिरबानी करे पंहिंजी भाषा बचाईंदो त पंहिंजी संस्कृति बचाईंदो, पंहिंजी सभ्यता बचाईंदो ऐं पंहिंजो पाण खे सिंधी चवराईंदो। न त सिंधी न चवराइजो, महिरबानी करे सिंधी न चओ, त ईअं चओ त मां हिंदुस्तानी आहियां, इहो फ़ख्र सां चइजो। छा चवंदो तव्हां? सिंधी चओ मां सिंधी आहियां पर हिंदुस्तान जो सिंधी आहियां।
अरे किथां जो भी सिंधी हुजे, सिंधी सिंधी आ, सभिनी खे ख़बर आ दुनिया में त सिंधी सिंध जा हुआ, भारत जा ही हुआ। ही भारत जो राज हो पाकिस्तान जेको ठही वियो सिंध कसिजी करे, ही असांजो अञा पिया चऊं। भला मां ॿुधायो जे सरकार सां अॼु अहिड़ो समय ॾींहुं अची वञे, भाग तव्हांजो खुली पए, पाकिस्तान हिकु थी वञे, तव्हां सिंध में वञी प्लाट वठंदो? अरे वरी अलाए कड़ी नौबत थी वञे हुते जटनि जे विच में, असांजा विच जेको सक्षम हूंदो ठीकु आहे, मुंहिंजो पियो हुजे हिकिड़ो वठी रखां थो, पर कंहिंखे भावना अड़े मस्त वञी बीठा आहियूं पेरनि भर, वरी वञूं हुते? ठीकु आहे, खुली वियो त हलंदासीं ॾिसण, उन वतन खे ॾिसींदासीं। असांजा अबा बाबा किथे रहंदा, असांजी अमा किथे पिंगा हलाईंदी, असांजो बाबो किथे चरखा हलाईंदो, किथे बनियूं हकींदो, उहो ॾिसींदासीं हिकिड़ी स्मृति उन्हनि जे लाइ। पर वञण जे लाइ 1% उहो तयारु थींदो, 1%। उहो बि ठीकु आहे, जीअं बाबा हिल स्टेशन ते बंगलो वठिबो आहे न, अहिड़ी तरह पियो हुजे, ॿुॾी बि वियो त 1,50,000 जो फ़र्क़ु कोन्हे असांखे। शायद तव्हांखे वधीक देर न थींदी, मूंखे वधीक देर आहे। मूंखे हींअर ज़रूरी राजस्थान पहुचणो आहे, भीलवाड़ा दरबार साहिब में ज़रूरी कम आहे ऐं समय भी थी रहियो आहे। पर ॿिए दफ़े ये 365 ॾींहं वापसि हिते मूंखे चाहियो था, तव्हां पंहिंजे मन में पक कयो कि ही समागम 365 ॾींहंनि में जेतिरा सिंधी ॻाल्हाए करे ऐं शुद्ध सिंधी ही भूषा भूषण सभु कुझु पाए करे ऐं सिंधियत जी शान जगाए करे ऐं वापसि हिन अहमदाबाद मां ही अलख जगाईंदासीं, जेको पूरे भारत ही न पूरे विश्व में नज़ारो ॾिसण अचे त हू सरकारूं ॾिसनि त हितां कुझु जाॻियो आहे, जे चिराग हलियो आहे। मां मुंहिंजा साथियुनि ही ऑर्केस्ट्रा पार्टियुनि इन्हनि जो नंबर खणा, छा थी वियो आहे इन्हनि खे? सिंध जीए सिंध वारा जीअनि। अरे सिंध कॾहिं कोन मरंदी, सिंध आहे ई कोन जीअरी, सिंध हिकिड़ी जड़ आहे, चेतन आहे ई कोन, सिंधी राज आहे, उहा किथां जिंदह थींदी? खाली पंहिंजे स्वार्थनि जे लाइ नचाए, खाली नोट वठणा आहिनि। अरे उहे पंहिंजा भूषण बि पाए अचनि, ही ऑर्केस्ट्रा असांजा साजई विया हली, असांजी ढोलकूं वयूं हलियूं, असांजा चंग विया हली, असांजी सारंगी वई हली, जेका कंवरराम साहिबनि जे भजन में हूंदी ही, संभारियूं धुकुर ऐं ढोलक ऐं सारंगीअ जे सुर खे, उहे किथे आहिनि? वेस्टर्न कपड़ा, वेस्टर्न साज, वेस्टर्न धुनियूं, असांजी सिंधी धुनियूं वञनि थियूं ख़त्म थींदियूं, खाली हिकिड़े स्वार्थ। अरे अहिड़े समागम में अचनि त घटि में घटि इन्हनि खे ऐं ही साज जेके आहिनि सरस्वतीअ जो रूप आहिनि, सरस्वती विद्या जी दाती आहे, घटि में घटि उते त बीड़ियूं ऐं चमड़ो चंपलूं पाए करे उन खे हथ न लाइनि। असांजे समाज जी सरस्वती वेंदी हली त पोइ असां लक्ष्मी छा कंदासीं? अरे जे खाली लक्ष्मी हूंदी त असांखे पुठिन तां मार पवंदी, जंहिंजी ज़बान मिठी न आहे त उते लक्ष्मी कहिड़े कम जी आहे? जेके भी अज असां मंच से आयूं या मुझे सन्मुख आहिनि केर भी, अरे पोशाक अड़ी पाए अचूं जो मेलो ठही वञे त लगे त सिंधियत आहे। पैंट बुशर्ट जींस टी शर्ट स्कर्ट असांजियूं ड्रेसूं आहिनि। अरे असांजियूं खमीसूं सुथण धोतियूं वे काॾे वयूं? रवा दुपट्टा सिंध में उहे भी छॾे आया छा? अॼु गुरू था शान था पंजाबी सूट चाहिए। अरे बिना पंजाबी आयो या पंजाबी सूट खपे? कॾहिं इहो त चओ सिंधी ड्रेस मूंखे ठाराइणी आहे। घटि में घटि ये सभ्यताऊं मां धन्यवाद ॾियां प्यारल खे त अहिड़ो प्रयास रखियो अथई थोड़े टाइम जे अंदर। पर मुंहिंजो सुझाव त वरी जॾहिं करणो हुजे त घटि में घटि 4-6 महीना पहिरियों इन जी प्री प्लानिंग करे, संत हेतिरा न सॼे भारत जा जेतिरा चवंदो तव्हांखे मां हिते घुराए ॾींदुमि ऑल इंडिया जे प्रेसिडेंट जे नाते। पर तव्हांखे उहा व्यवस्था, साधुशाही, उहो सम्मान, उहा इज़त, उहा सभ्यता रखणी पवंदी संतनि जे लाइ। ही मां अॼु मंच ते आयो आहियां, पर वरी मां तव्हांखे चवां थो वरी समय सां
ता उहा टाइम ॾेई करे रूपरेखा ठाहे अचो त बिल्कुलु ई सभई महापुरुष जेके थैंक यू में चिठियूं लिखी मोकिलियूं अथऊं न या प्रतिनिधि मोकिलिया अथऊं उहे सभु हिते हूंदव जे अॼु जे इहा ख़ुशबू तव्हांजी फैलिजी जे तव्हां अहमदाबाद वारा चाहियो त इहा ख़ुशबू फैलायो ऐं वरी संतनि खे घुरायो। मां अॼो को पंहिंजी वाणी खे विराम ॾियां पर इहा मन में पक ॼाणियो तव्हां पंहिंजे घर में पंहिंजे नननि ॿारनि सां लाल गोपाल लाड प्यार में जेको बि चओ चमकू झमकू उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हाइजो, उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हाइजो, उन्हनि सां सिंधीअ में ॻाल्हाइजो। हरिओम शांति शांति। पलव जे पाइन दाता तुझे दर ते दाता दर आयन जा तू त अर्ज उणाई मिरई उन्हनि जे मन तन जूं सजना आशूं पुॼाई आशूं अगाई आशूं आश वंदन जो तू दरियाश पर भरिया अज कायम तुझा कम उतारे अरवाह मां तू तगामो लाहिज गम रख लाज शर्म सजन ढकी असान गुजार जा जेडो तुझो ना बिली मत तेरी तो खाबा झगड़ा तू थबो तू थोड़ी मुझो छपर तू ही छाओ आओ गुजारो का बिली मेरी मालूम तो है मेरा ही मालूम तो है तू तो सबनी जो सिर से और आई आया अज धावन तुझे है नंग निभाए जईने आयो भोला तुझे घाट जा ए दिन बंधु दयालु दातार सचिदानंद भगवान सिंधी भगवान जो दिन वारा लाल साईं अवाजी दर ते ई मात्र भाषा जो सौभाग्यशाली शुभ अवसर असांजे वडभागी बाप थदाराम प्यारल सर्व संगत सभिनी भावरन भेनरुनि सां मिली सौभाग्यशाली ॾींहं खे सिंधी मात्र भाषा खे सदाई कायम रखण लाइ जो ही ॾींहुं मनायो आहे सर्व सिंधी अवां जे चरणनि में हथ जोड़े सिर निवाए बुलो बख्शाए इहो मन में संकल्प करे रहिया आहिनि अॼु खां पोइ पंहिंजे परिवार में अॼु खां पोइ पंहिंजे उथण विहण में अॼु खां पोइ पंहिंजे व्यवहार में हे मुंहिंजा ज्योतिन वारा सिंधी भगवान सदाई बचन ऐं वॾ भागिन जे विच में पंहिंजी गंज मां सुमति जो दान जो सदाई इहो संकल्प कनि के सिंधी में ॻाल्हाईंदासीं। असांजी माता धरती माता टी माता जन्म माता टी माता धरती माता चौथी माता असांजी मातृभाषा सिंधी माता इन्हनि चइनी माताउनि जो सदाई पंहिंजे जीवन में सन्मान कंदे सिंधी ॻाल्हाईंदे मातृभाषा जो आदर कंदे पंहिंजे जीवन में हिन सुठी भूमिअ ते संकल्प कंदे अवां जे आसीस पाए रहिया आहियूं। हिन खां पोइ बि अवां जे महिर भरियो रहमत भरियो हथड़ो सभिनी सिंधी भावरनि भेनरनि वॾ भागिन माताउनि ऐं वॾ भागिन पारनि ते रहे सदाई सिंधी ॻाल्हाईंदा रहनि अवां जे आसीस पाईंदा रहनि जेके अवां जे चरणनि में हाज़िर थिया आहिनि सभिनि जे मथां पंहिंजे गंज मां बाज़ कयो। अवां जे दरगढ़ जी बचड़े भाई थदाराम पंजवानी जिन अवां जे पौतरा असीम कृपा सां 20 जो जोर लगा है पंहिंजी श्रद्धा भावना उमंग ऐं पुरुषार्थ सां ही सिंधु पुस्तक जो अॼु विमोचन कयो आहे ऐं पंहिंजे भावना ऐं श्रद्धा सां सिंधी ॿोली कायम रखण लाइ सभिनी खे जेको हथ जोड़े अर्ज़ कयो आहे तंहिं वॾ भागी भाव ते बि कृपा कयो
जेसई जीवन हुजे निरोगी काया रहे तंदुरुस्ती बख्शीश कयो। आयल है न पौत्र समागम में भावर बेनर बड़ भागी बार बचा सबई अवाजे चरणन में हे सिंधी भगवान। सिंध जा साईं अमरलाल साईं नंगी परवरदगार नंग ने भाई भाल भलाई जिनजी जहरी जहरी भावना हुजे सा पूरी कजाई। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु महाकच्छ दुख भाग भवे। हे नाथ सब सुखी हो कोई न हो दुखारी सब हो निरोग भगवान धन धान्य के भंडारी। सब भद्र भाव देखे सन्मार्ग के पथि को दुखिया न कोई होवे सृष्टि में प्राणधारी। प्रभु सब सुखी करो रोगी जगत न होए सब ईश स्मरण करे आपके चरणों का दास होए। संतोष सुमति सादगी बख्श करो भगवान सबका बेड़ा पार करो प्रभु देवो सुमति ज्ञान। हे सबाजा साईं पंहिंजे गंज मां सभिनी ते बाज कजाई। अजो को पवित्र महापुरुषन जो शुभ वचन सब पंहिंजे हृदय में धारण कजे। जीअं हिक झिरकी हिक कख कख खणी घोंसलो ठाहींदा जीअं किसान बिज पोखे के पोखींदो मुठियूं भरिया पर लाहींदो गोणियूं भरिया तीअं सर्व संगत भावर भेनरूं कंधे में कंधो मिलाए हथ में हाथ मिलाए सिंधी भाषा की सदाई कायम रखन सिंधी बोली की सदाई अमर रखन सदाई सिंधी में ॻाल्हाइनि अहिड़ो पवित्र संकल्प हथ जोड़े हिन साइन काल जे सुंदर समय में पलव पाईंदे अवाजे आशीष पाईंदे अवाजे पवित्र चरण में हथ जोड़े अर्ज कंदे इन पवित्र संकल्प के पानी दींदे वचन करे रहिया आहिनि सदाई शाद आबाद रहन में जा सिंधी सदाई अमर रहन में जा सिंधी सदाई खुशहाल रहन में जा सिंधी वदन ऐं विजन में जा सिंधी बोलियो अमर लाल।